नाज़रीन हमारे से रहा खबरचार न्यूज़ यहाँ आयशा हैदर मलीर रिपोर्ट सर्वर मेमर के मुताबिक मलीर के शिदे गोठ में सवाई माण्हुनि जो गोठ के कचन रस्तन से हलंदड़ फैक्ट्रियुनि की गारियुनि खिलाफ एहतजाजी मुज़ाहिरो किया वियो। लड़ने में पाकिस्तान खास के लिए इतिहाद के मरकजी अगवानी याकूब खास के लिए रफ़ीक खास के लिए हबीब ज़ेब खास के लिए अमीर बख्श खास के लिए की अगवानी में कठियल रैली में शरीक माण्हुनि के हथन में बैनर और प्ले कार्ड हुआ। उन मौके पर भरपासे के मुख्तलिफ़ फैक्ट्रियुनि में ईंदड़ वड्यूं और तेज़ रफ्तार गाड़ियुनि खे मुज़ाहिरो कंदड़ रोकियो ऐं खेनि वापसि क़ौमी शाहराह ॾांहुं रवानो कयो, जॾहिं त केतिरनि ई ड्राइवरनि ऐं फैक्ट्री जे मैनेजरनि ॻोठाणनि खे धमकायो, कूड़नि केसनि में अड़ाइण जा दावा ॾिना, पर ॻोठाणनि सख़्त रद्दअमल ॾेखारींदे गाॾियुनि खे वापसि मोटण ते मजबूर कयो। एहतजाज में शरीक अगवान याकूब खासकेली, ईसा खासकेली, हबीब खासकेली सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त ही कचा रस्ता क़ौमी शाहराह या आम नेशनल हाईवे रोड नाहे जिथे गाड़ियूं तेज़ी सां गुज़रनि थियूं, जेकॾहिं गाॾियुनि जी अच वञ बंदि न थी ऐं ज़िले इंतज़ामिया का भी कानूनी कार्रवाई न कई त कंहिं वक्त भी वॾो हादसो पेश अची सघे थो, जंहिंजी ज़िम्मेवारी इंतज़ामिया ते हूंदी। हुननि डिप्टी कमिश्नर मलीर SSP मलीर चूंडियल नुमाइंदनि खे अपील कई त मक़ामी माण्हुनि जे एहतजाज जो नोटिस वठी गाॾियुनि खे ॻोठ विचां गुज़रण ख़िलाफ़ कार्रवाई कनि। ॿी सूरत में सवी ॻोठाणा क़ौमी शाहराह ते निकिरी धरणो हणण ते मजबूर थी पवंदा। नाज़रीन ॾिसंदा रहो खबरचार न्यूज़ ऐं पढ़ंदा रहो खबरचार अख़बार।